एक ॿियो चमत्कार थी रहियो आहे साईं वसण शाह दरबार जो। असांजो एंड्रॉइड फ़ोन हुजे या आईफोन हुजे, अगरि असां सिंधी आहियूं ऐं उन में अगरि रेडियो सिंधी एप्लीकेशन न हुजे त तव्हांजे फ़ोन जो कुझु मतिलबु न आहे। त ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त अॼु हिन वक़्तु रेडियो सिंधी एप्लीकेशन ते साईं वसण शाह स्टेशन लॉन्च थी रहियो आहे। परम आदरणीय असांजा गादी नशीन हुज़ूरी रूप बाबा साईं कालीराम साहिब जन ऐं गॾोगॾु स्वामी हीरानंद महाराज स्वामी जे हथां शुभ हथनि सां इनॉग्रेशन करे रहिया आहियूं असांजे साईं वसण शाह स्टेशन जो। गॾोगॾु असां सां शिवधारा मां डॉक्टर संतोष कुमार साईं जन बि आहिनि ऐं इन में असांजा दरवेश बाबा साईं परमानंद साहिब जन जी जेके बि भजन कीर्तन सत्संग आहिनि उहे। ऐं सभिनीनि खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि त 1/13 वारो जेको नियम साहिब आहे उहो तव्हां किथे बि वेही करे उहो नियम साहिब रेडियो सिंधी एप्लीकेशन ते जेको असांजो चैनल लॉन्च थी वियो आहे साईं वसण शाह स्टेशन, उन ते तव्हां 1/13 ते बाबा साईं जे आवाज़ में दुआ साहिब जो नियम करे सघंदा आहियो। जय जय वसण गोड़, जय जय पारूशाह, रख रोहिड़ीअ वारे ते आयो लाल सभई चओ। साईं वसण घोट की जय।